ऑनलाइन गेम पबजी अते दोस्ती ऐं मुहबत खां पोइ चइनि ॿारनि सां भारत वियल सीमा असुल ज़िंदगी में जासूस त साबित नाहे थी, पर हाणे खेसि भारतीय ॻुझी एजेंसीअ जी ऑफिसर तौरु ॾेखारण जा सांभा कया पिया वञनि। जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाउस जी हिकु टीम ग्रेटर नोएडा में सीमा हैदर सां मुलाक़ात कई ऐं पंहिंजी ईंदड़ फिल्म ए टेलर मर्डर स्टोरी लाइ ऑडिशन ॾिनो। नेपाल रस्ते गैर कानूनी तौर ते भारत में दाख़िल थियल सीमा ते जासूस हुजण जो शक हो, जेको साबित न थियो। इतला आहिनि त सीमा हिन फिल्म में रॉ ऑफिसर जो किरदारु अदा कंदी। सीमा सचिन सां गॾु हिदायतकारनि जीनत सिन्हा ऐं भरत सिंह सां बि मुलाक़ात कई। कुझु ॾींहं अॻु हिकु वीडियो में सीमा हैदर सचिन खे उत्तर प्रदेश जे ग्रेटर नोएडा में हिकु नए घर में मुंतकिल थियण बैदि ॾुखियाउनि खे मुंहुं ॾियणो पियो हो। जोड़े दावा कई हुई त हू पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ जदोजहद करे रहिया आहिनि, छो त वटनि खाद खुराक जो सामान न बचियो आहे। यादि रहे त 31 सालनि जी सीमा जी ग्रेटर नोएडा जे इलाइक़े रबोपुरा में रहंदड़ 22 सालनि जे सचिन मीना सां पबजीअ ते दोस्ती थी हुई। सीमा सचिन सां रहण लाइ पाकिस्तान छॾे नेपाल रस्ते गैर कानूनी तौर ते भारत में दाख़िल थी हुई, पर हाणे लॻे थो त हू भारतीय सिनेमा में हीरोइन तौरु नज़र ईंदी। हूअं त सीमा हैदर भारतीय टीवी ते समूरो वक़्तु ख़बरुनि में रहंदी आहे ऐं मक़बूल टॉपिक बणियल आहे। भारतीय हिदायतकार इम्कानी तौर ते इन ई ॻाल्हि मां फ़ाइदो वठणु चाहिनि था त सीमा मक़बूल आहे ऐं जॾहिं संदसि फिल्म रिलीज़ थींदी त हर माण्हू इन खे ॾिसणु चाहींदो। ॿिए पासे सीमा जो शौक़ बि इहो ई आहे। डिघे वक़्त खां हूअ टिकटॉक वीडियोज़ ऐं डांस वीडियोज़ बि अपलोड कंदी रही आहे। पाकिस्तान मां बि माण्हू इहो ई चवंदा रहिया आहिनि त खेसि भारत पंहिंजो अदाकारी वारो शौक़ वठी वियो आहे ऐं लॻे थो त सीमा जो इहो ख्वाब बि जल्द पूरो थी वेंदो। इम्कानी तौर ते हिन फिल्म ते वॾो पैसो लॻायो वेंदो, छो त प्रोड्यूसर्स खे यकीन आहे त संदन पैसो ज़ाया न वेंदो ऐं हर सूरत इहा फिल्म कामयाबु थींदी।